बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। गुज़िरियल वीडियो में असां तव्हांखे 10 पिरोलियूं ॿुधायूंसीं। अॼु असां तव्हांखे 10 ॿियूं पिरोलियूं ॿुधाईंदासीं। नए ईंदड़ दोस्तनि खे गुज़ारिश आहे अहमद हमज़ा का चैनल सब्सक्राइब करणु न विसारनि त जीअं ईंदड़ सभई पिरोलियूं अव्हांखे वक़्त ते मिली सघनि। पिरोली नंबर 11 मां तव्हांखे ॿुधायां थो। अंब ते आहे हेॾो पठाण जंहिंखे पेट में ॾाढ़ी, अंब ते ॿी पीलो वेसु कारी टोपी तंहिंखे थो चुमे। भाउ हिते 2 पिरोलियूं आहिनि। घर घर में ॻाढ़ी कुंवार, ॻाढ़ी ॻाढ़ी गऊं, ॻाट वारे काठ थी चरे। बाहि ऐं दूंहें ते 3 पिरोलियूं आहिनि। ॻाढ़ी मार कारो पुटु। 2 नंबर माउ खां पुटु वॾो, माउ ॼाई नाहे पुटु कोठा थो चढ़े। बसर ते 3 पिरोलियूं आहिनि। मुठ जेॾो मुड़ुसु, गोॾे जेॾी ॾाढ़ी। हेॾो पठाण सॼे घरे खड़ो आहे। वढे बि पाण, रोए बि पाण। बंदूक 15 पिरोली बंदूक, कारी कुती ॾूरां ॾाढ़े। 16 पिरोली बंदूक ऐं छुरे ते आहे। ढुके गऊं भॼे गाबो। आने ते 5 पिरोलियूं आहिनि। अछो अछो खीर जहिड़ो जंहिंखे दरी न दरवाज़ो। अछो पीर कुब पीर जो जंहिंखे दरी न, अछो कोट उमिरि जो जंहिंखे दरी न दरवाज़ो। हिकु रंगी शीशी 2 रंगो पाणी, ॿाहिरां सुको अंदरां आलो। 18 पिरोली ॿुहारे ते 4 पिरोलियूं आहिनि। घर घर में लुधड़ो लटे, घर घर में अची वञे, दर दर ते दुंबो लटे। मुठ जेॾो मुड़ुसु, छॼ जेॾी ॾाढ़ी। पिरोली नंबर 19 ॿेर ते 3 पिरोलियूं। ॼणे बि माउ, मारजे बि मार, बच्चनि सां मई मार खाए। माउ कुटिजे, पुट गाज़र घुमनि। ॿेर ऐं कंडो हथ लाया लाल खे त डिंगो पियो डंग मारे। जी दोस्तो, अॼु असां तव्हांखे 11 खां 20 पिरोली ताईं ॿुधाईसीं। इंशाअल्लाह ईंदड़ वीडियो में असां तव्हांखे ॿियूं 5 पिरोलियूं ॿुधाईंदासीं। मिलूं था नए वीडियो में नए जी पिरोलियुनि सां गॾु। मूंखे ईंदा इजाज़त। जज़ाकल्लाह ख़ैर।